नाज़रीन, रानीपुर में लखें रुपयनि जी लागत से ठाहियल फिल्ट्रेशन प्लांट इंतजामिया की लापरवाही सबब नाकारा थी वियो आहे, जंहिं सबब शहरी साफ़ पानी की सहूलत का महरूम आहिनि। वधिक तफ़सील ॿुधाए रहियो आहे ग़ुलाम शबीर जूणे जो। जी बिल्कुल, असीं हींअर मौजूद आहियूं रानीपुर टाउन में ऐं फिल्ट्रेशन प्लांट अवां कैमरा जी अक्सां ॾिसो पिया तबाही ऐं बर्बादीअ जो शिकार आहे। मां अव्हां खे इहो ॿुधाईंदो हलां त हिते जेको आहे रानीपुर में जेके हितां जा शहरी आहिनि, रहवासी आहिनि, उहे साफ़ पाणी न पीअण जे करे जेके चमड़ीअ जी बीमारी, पेट जी बीमारी, मुख़्तलिफ़ बीमारियुनि में वकोड़जी विया आहिनि। ऐं मां अव्हां खे इहो ॿुधाईंदो हलां त हिते जेको आहे हिन प्लांट ते मुलाज़िम बि रखियल आहिनि जेके घर वेठे पघार खणंदा आहिनि। हर महीने जी जेका हिते टाउन में बजट ईंदी आहे इन प्लांट साफ़ पानी जे पीअण जी प्लांट जी जेका बजट ईंदी आहे उहा बि जेको आहे कढी पई वञे, पर पोइ बि हींअर तोणी जेको आहे हीअ प्लांट नाकारा आहे, न हिन में टूटियूं, न जेको आहे मशीनरी आहे, जंहिंजे करे हितां जा रहवासी ऐं हितां जा जेके शहरी आहिनि उहे साफ़ पानी खां पीअण खां महरूम आहिनि। जी।